वेलकम सालापट एनसाइक्लोपीडिया। हाँ पाण एक्सरसाइज में प्रॉब्लम कंदासीं टियों, जंहिंमें छा थो चए त हिकु 5 मीटर डिगी राड जेकी ॾेखारियल आहे, डिगी राड जे नुक़्तनि ते अमल कंदड़ 10 न्यूटन कपल जो म्यार असर मोमेंट ऑफ कपल छा थींदो। ठीक है, मतलब पाण खे टार्क मालूम करनी है, बाक़ी कहिड़ी फोर्सिस, कपिल फोर्सिस, जेकी ही फोर्स आहे, ही फोर्स आहे। कपिल फोर्सिस कहिड़ी कहिड़ी हूंदियूं आहिनि जेकियूं कंहिं शइ ते अमल कनि, बाक़ी हिकु ॿिन्ही जी मैग्नीट्यूड सेम हुजे, बाक़ी डायरेक्शन अलॻि अलॻि हुजे, तॾहिं त सिर्फ़ु ही 10 न्यूटन मिलियल आहे। मतिलबु हिन जी मैग्नीट्यूड बि 10 न्यूटन आहे, हिन जी मैग्नीट्यूड बि 10 न्यूटन आहे। ठीकु आहे, ऐं ओ बाक़ी डायरेक्शन ओपोजिट आहे, ही मथे फोर्स आहे, ही हेड फोर्स आहे। ऐं जेकी ॿिन्ही जे विच में विथी हुजे, हिकु ही फोर्स आहे, हिकु ही फोर्स आहे, ॿिन्ही जे विच में विथी घणी आहे, 5 मीटर आहे। ही पाण मोमेंट ऑफ आर्म खणंदासीं, मतलब म्यारे असर जो बांह, म्यारे असर जी जेकी बांह आहे उहा 5 मीटर। हाणे पाण खे हिते फोर्स भी मिलियल आहे 10 न्यूटन, उन खां पोइ मोमेंट ऑफ आर्म जेकी आहे, मोमेंट ऑफ आर्म हू भी पाण खे मिलियल आहे, मतलब म्यारे असर जी बांह हू 5 मीटर आहे। ही पाण हाणे डेटा में लिखंदासीं, उन खां पोइ पाण टार्क मालूम कंदासीं, कहिड़ी फोर्स जे थ्रू, कपल फोर्स जे थ्रू टार्क पैदा थी आहे, बाक़ी कपल फोर्स जे थ्रू ही टार्क थी आहे। ठीक है, पाण डेटा कलेक्ट कंदासीं, डेटा में डी मतलब मोमेंट ऑफ आर्म हू घणी आहे पाण खे, हू पाण खे मिलियल आहे 5 मीटर। ठीक है, 5 मीटर। ऐं फोर्स घणी मिलियल आहे, कपल फोर्स पाण वटि 10 न्यूटन मिलियल आहे। पाण खे मालूम छा करिणो आहे, पाण खे टार्क मालूम करनी आहे। ठीक है, कपल फोर्स जे थ्रू जेकी टार्क आहे उहो पाण खे मालूम करनी, सफ़ा सोली आहे। पुराणो फार्मूलो टार्क वारो, सिर्फ हिते पाण चवंदासीं उनखे ॿी तरह, फोर्स के मल्टीप्लाई करना डी सां, साॻियो ही फार्मूलो आहे। बाक़ी हिते पाण खे चवंदासीं मोमेंट आर्म बाक़ी कपल फोर्स जे विच में, ही फोर्स आहे, बाक़ी कपल फोर्स जी मैग्नीट्यूड आहे। ठीक आहे, वैल्यू पुट कयूं, फोर्स घणी आहे 10 ऐं मोमेंट ऑफ आर्म घणो आहे 5। 10 खे 5 सां ज़रो कयोसीं त पाण खे जवाब छा मिलियो, 50 न्यूटन मीटर। ठीक आहे, ही पंहिंजी टार्क थी वई, सफ़ा सवली आहे नी। को मसलो थियो, को मसलो ना आहे। जेकॾहिं कोई मसलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब ना कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। हिन खां पहिरियों बि असां खोड़ वीडियो अपलोड कयूं आहिनि, जेके तव्हां ॾिसी सघो था।